सिंध सूबे से मुसलसल ज्यादतियों थींदियूं वञनि। तव्हां अॻे ॾिठो तो जबरदस्ती कैनाल कढिया वया, जैसा असां जी सिंध में तव्हां सब काश्तकार हो, हर मानू पोखी कंदो आ। अवां अज दिल ते हथ रखी चओ तो छा पानी अचे तो सिंध में? पानी जी अग में ही खोट आ। जेकॾहिं ॿिया कैनाल कढिया वेंदा तो सिंध में पानी किथां पइदो? त इहा नाइंसाफ़ी न सिंध हुकूमत थियण ॾींदी, न चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब भुट्टो। दोस्तों, इन सिलसिले में चेयरमैन साहब निकतो आ, उन्हें एकड़ो वाज़े पैगाम दिनो आ। वो पैगाम इहो आ त जेकॾहिं कैनाल वापस न थिया ऐं कैनाल ठाहिण जो मंसूबो रद्द न थियो त वफाक हुकूमत का जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे आसरे ते बीठी आ तो उनके केड़ो पयो तो उहो भी कंदासे। दोस्तों, इन सिलसिले में हैदराबाद में भी जलसो थियो और 5वीं तारीख ते सखर में जलसो आ। मां अवां सभिनी दोस्तन वटि अॼु उम्मीद खणी आयो आहियां, तव्हां सब दोस्त असां सां गॾु खणी निकिरंदव। मां अवां खां वादो वठण चाहियां थो तो 5वीं तारीख ते मां सां गॾु हलंदव सखर? बिल्कुल हलंदासीं। जेके हलंदा